सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम दिन जो फरमान आली शान है। जंहिं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मस्जिद में वेहण हज़रत सैयदना सईद बिन मुसैयब रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, जेको मस्जिद में वेहंदो आहे ॼण वो अल्लाह पाक जी मजलिस में वेहंदो आहे, तंहिं करे उनखे भलाई खां सवाइ का ॿी ॻाल्हि न करणु घुरिजे। हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम उन शख़्स खे मस्जिद में घणो वेहण खां रोकींदा हुआ जेको मस्जिद जे आदाब खां नावाक़िफ़ हूंदो हो। पाण अलैहिस्सलाम हिकु भेरे हिकु क़ौम यानी कुझु माण्हुनि खे मस्जिद में बेहूदा कमनि में मसरूफ़ ॾिठो त पंहिंजे चादर खे ॿल ॾेई उन्हनि खे मारियो ऐं उन्हनि खे मस्जिद मां कढी छॾियो ऐं फरमायूं, तव्हां अल्लाह करीम जे घरनि खे दुनिया जी बाज़ार बणाए वरितो आहे, हालांकि ही आख़िरत जूं बाज़ारूं आहिनि। जेकॾहिं को शख़्स मस्जिद में वेहे त नमाज जे इंतज़ार जी नियत करे वठे, छो त नमाज जो इंतज़ारु करण वारो नमाज ई में हूंदो आहे। मस्जिद में एतिकाफ़ जी नियत करे उज़वनि खे गुनाहनि खां रोकणु ऐं मस्जिद खे पंहिंजे लाइ पनाह गाह यानी गुनाहनि खां हिफ़ाज़त जी जॻह बणाइण जी नियत करे ऐं अल्लाह करीम जो ज़िक्र ऐं क़ुर करीम जी तिलावत करणु या ॿुधण जी नियत करे त ही सभई हिक ॿिए जे पुठियां नेकियूं आहिनि जिन खे नियत जे ज़रिए हासिल करे सघिजे थो। अॻिते हली करे फरमाइनि था, सभई जाइज़ आदतूं ऐं अफ़ाल मसलन उथणु वेहणु हलणु बीहणु वग़ैरह सुठी नियत सां इबादत बणिजी वेंदियूं आहिनि। इंसान खे घुरिजे त उहो पंहिंजे उमिरि जी हिकु घड़ी बि ज़ाया न करे ऐं उन नियत जे ज़रिए जानवरनि खां मुमताज़ यानी जुदा बणिजी करे रहे, छो त जानवरनि जो तरीक़ो आहे त उहे हर कमु इरादे ऐं नियत जे बग़ैर कंदा आहिनि। सरकार आली वकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मस्जिद में खिलणु क़ब्र में अंधेरो आणींदो आहे। अल्लाह तबारक